सदर आसिफ अली ज़रदारी 77 आज़ादी जे ॾियारे ते क़ौम खे वाधायूं ॾींदे अवामी तरक़ी लाइ कमु करणु ऐं मुल्क खे ख़ुशहाल बणाइण जे अज़म जो इज़हार कयो आहे। जशन आज़ादी जे ॾियारे जे मौक़े ते पंहिंजे पैगाम में सदर आसिफ अली ज़रदारी चयो त मुल्क जी आज़ादी जे ॾियारे ते सॼी क़ौम खे मुबारकबाद पेश करियां थो। सदर आसिफ अली ज़रदारी चयो त अॼोको ॾींहुं हक़ ख़ुद इरादियत लाइ नंढे खंड जे मुसलमाननि जी तारीख़ी जिदोजहद जी यादि ॾियारे थो। सदर आसिफ अली ज़रदारी कानून जी हुक्मरानी बरक़रार रखण ऐं जमहूरी इदारनि खे मज़बूत बणाइण ते ज़ोर ॾिनो। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणो त पुरअमन जमहूरी जिदोजहद ज़रिए पाकिस्तान जो क़याम तारीख़ जो हिकु बेमिसाल ऐं बेनज़ीर बाब आहे। सदर आसिफ अली ज़रदारी चयो त मुल्क लाइ अणगणियूं कुर्बानियूं ॾींदड़ तहरीक पाकिस्तान जे अॻवाननि कारकुननि ऐं पंहिंजे अबन ॾाॾनि खे भेटा पेश करे थो। सदर आसिफ अली ज़रदारी चयो त मौजूदा चैलेंजनि खे मुंहुं ॾियण लाइ इख़्तिलाफ़नि खां मथां थी कमु करणो पवंदो। मुल्की इतिहाद सलामती ऐं मुआशी इस्तेहकाम लाइ पुरअज़म थी कमु करण जी ज़रूरत आहे। सदर आसिफ अली ज़रदारी चयो त पाकिस्तान पंहिंजे जाइज़ हक़ लाइ जदोजहद कंदड़ ॼमू ऐं कश्मीर तोड़े फ़लस्तीन जे अवाम जी हिमायत जारी रखंदो।